मत आवाज हित माण्हू पढ़ण निमाज़ सजण खे एजाज़ जी काफ़ी आहे पेश कयूं था। बारह कुन बट्टी हथड़ तड़ तड़ मथे नाग बारह कुन बट्टी हथड़ तड़ तड़ मथे नाग इश्क जनी जो सांग से पतन पुछंदियूं की नकी बारह कुन बट्टी हथड़ मथे तूत इश्क जनी जो कूत से पतन पुछंदियूं की नकी शेर बहुत बारह कुन बट्टी हथड़ तड़ तड़ मथे नांग इश्क जनी जो सांग से पतन पुछंदियूं की नकी मुझे उस्ताद जी काफ़ी गायला एजा साईं जी शायरी आ सोणीअ खे सर्दियूं छलीन पयूं अॼु दरिया जी मस्ती आ अज मेहार सा सोनी तू न मिलण वञ त सरतन खे सोनी चयो त अज जे दरिया खे मस्ती आ त मुखे भी मेहार जो इश्क आ मुखे भी पंहिंजे इश्क जी मस्ती आ आऊं विंदस तव्हां इन जो क़बूल कोन कयो छो त इश्क वारा पतन पुछंदा ई न आहिनि सरतन खे चए थी आऊं त घिड़ंदस अज दरिया में है आऊं त घिड़ंदस अज दरिया में है धड़क जरा मुझे दिल खे नाहे इश्क खे ही मेहरान कंदो छा इश्क यो तामरो उन खमाई आऊं त दरिया में आऊं त दरिया में धड़क जरा मुझे दिल खे नाहे इश्क खे ही मेहरान कंदो छा इश्क यो तामरो उन खमाई आऊं त घिड़ंदस अज दरिया नसर मिनल आफत आहा नसर मिनल आफत होती मुझे रूह में पहुंचने नहीं चाहे इश्क के ही मेहरान तो छा इश्क यो तामरो उन खमाहे आऊं त घिड़ंदस अज दरिया रो
कढी मूंखे तरणो आहे ऐं बुढा तखे दर बुढी वञा मां बुढा तखे दर बुढी वञा इंद्र जो सां कोठ जो आहे कखी हैरान जो छा रो न खऊं आहे आऊं त किड़स अॼु दरिया में पर कान्हे परवाह का बि एजाज़ा पर कान्हे परवाह का बि एजाज़ा